अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल रेडियो नेटवर्क ॻड़ी यासीन ऐं मां आहियां शाहीन सिंधी। अॼु असां मौजूदु आहियूं ॻड़ी यासीन जे तारीख़ी स्कूल आगा सदरुद्दीन ख़ान दुरानी मेन प्राइमरी स्कूल में। हीअ स्कूल पाण में हिकु वॾी तारीख़ी हैसियत रखंदड़ स्कूल आहे। हीअ स्कूल सन 1871 में शुरू कयो वियो ऐं हिन में कुल 17 क्लास आहिनि। हेड मास्टर साहिब जी ऑफिस हिन खां सवाइ आहे। पहिरें क्लास खां 5 क्लास ताईं ॿारड़ा हिन स्कूल में तालीम पढ़ाईंदा आहिनि। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सुराज ख़ान दुरानी, मारूफ़ वकील कलीमुल्ला मेमण, सिंध जो मारूफ़ दानिश्वर ए.के. बिरोही, नाले वारो शाइर ऐं अदीब आगा मुमताज़ हुसैन दुरानी ऐं ॿियनि केतिरनि ई नाले वारनि शख़्सियतुनि हिन स्कूल में तालीम हासिल कई आहे। जीअं त शंकर पंहिंजो महिरबानी जो जो असांजे स्कूल जे लाइ ख़ासि डॉक्यूमेंट आई आहे ऐं हीअ असांजो स्कूल 1871 में खुलियो आहे ऐं हिन हिसाब सां तक़रीबन लॻभॻि 1.5 सदी जे क़रीब ते हीअ असांजो स्कूल पहुतो आहे, माना 1.5 सेंचुरी क़रीब ते। सो अलहमदिल्ला स्कूल जो जेको पहिरियों हेडमास्टर अपॉइंट थियो उहो काज़ी नेक मोहम्मद पठान हिन स्कूल में आयो 20/11/1971 ते हिन स्कूल में हिकु हेडमास्टर अपॉइंटमेंट थियो ऐं तक़रीबन हिन वक़्त मूं समेत 29 हेडमास्टर साहिबान पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई चुका। अच्छा, इहो ॿुधायो त तॾहिं स्कूल हुजण जे करे हिन स्कूल मां केतिरी शख़्सियतूं पढ़ी वई ऐं उहे शख़्सियतूं सुठा उहिदनि ते पहुती हूंदियूं, उहे शख़्सियत तव्हांखे यादि आहे? जी साईं, बिल्कुलु। जेकी मुंहिंजे नाले जी ॻाल्हि आहे त तमामु बहितरीनु बढ़िया जूं शख़्सियतूं ऐं उन्हनि मुख़बर ऐं मौज़ूद असांजे हेडमास्टरनि खे निगरानी में पढ़ी वयूं ऐं उन्हनि जो जेको इंतिज़ामु हुयो तमामु बहितरीनु हुयो। मां उन्हनि पहिरियों मौज़ूदनि हेडमास्टरनि जा नाला खणणु ज़रूरु सम्झंदुमि त जीअं शहर जे माण्हुनि खे ख़बर पए त जेको 1.5 सदीअ खां जेको स्कूल हलियो आहे उन में कहिड़े कहिड़े हेडमास्टरनि पंहिंजी फ़र्ज़ शिनासी कई ऐं ईमानदारी सां एक्शन जो किरदारु अदा कयो, जंहिंमें सरे फ़हिरिस्त पंहिंजो काज़ी नेक मोहम्मद पठान जेको मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो त 20/11/1971 ते हिते हेडमास्टर रखियो वियो। उन खां पोइ काज़ी कादिर बख़्श सिद्दीकी साहिबु, साईं नजमुद्दीन सिद्दीकी साहिबु, शेर मोहम्मद चुगतो साहिबु, जान मोहम्मद जोखियो साहिबु, साईं मोहतरम काज़ी अमानल्ला सिद्दीकी साहिबु ऐं मोहतरम साईं हबीबुल्ला मेमन साहिबु ऐं इन हिसाब सां असांजा तक़रीबन 29 हेडमास्टर हिन स्कूल जी सरंजाम ॾेई चुका आहिनि ऐं इहे मोस्ट सीनियर हुया ऐं इन जे अहमकारी में अलहमदिल्ला स्कूल सुठे तरीक़े सां हलियो ऐं उन्हनि उस्ताद खां बि सुठे तरीक़े सां ड्यूटियूं वरितियूं ऐं उन दौर जा ॿार जेका मूंखे ॼाण आहे उनमें असांजो MPA सिंधी असेंबली जो स्पीकर मोहतरम जनाब आगा सिराज ख़ान दुरानी साहिबु ॼणा आहिनि ऐं इन खां पोइ असांजो वकील साहिबु हुयो मेमन साहिबु, कलीमुल्ला मेमन साहिबु हुयो ऐं असांजो A.K. बिरोही साहिबु हुयो, लेखक असांजो सॼी दुनिया उनखे ॼाणंदी हुई ऐं उन खां पोइ काफ़ी सारा असांजा जेके अदबी सियासी ऐं बाशऊर माण्हू हिते पढ़ी विया ऐं इन्हनि ई हेडमास्टरनि जी निगरानी में पढ़ी विया ऐं अॼु अलाह जी महिरबानी आहे उहे पंहिंजनि सुठनि उहिदनि ते ऐं पंहिंजे सिंध जे लाइ पाकिस्तान जे लाइ पंहिंजी जेका ड्यूटी ॾेई रहिया आहिनि ऐं सुठे सुठी ॻाल्हि ॿुधाई ऐं सनहरी मालूमात आहे जेका असांजे माण्हुनि ताईं पहुचंदी। हिन स्कूल जे हवाले सां असांखे इहो ॿुधायो त हिन स्कूल जी
कहिड़ी बिल्डिंग आहे? हीअ इहा साईं कहिड़ी बिल्डिंग आहे? ॿियो नंबर बिल्डिंग आहे? साईं हीअ दरअसल में ॿियो नंबर बिल्डिंग आहे ऐं जेका पहिरीं बिल्डिंग हुई उहा तमामु बहितरीनु हुई, हवादार हुई ऐं उन जा जेके और ये टीह नहीं हो जीअं हाजी बंगला हा ज़रूरत ई न हूंदी हाणे बिजली हाणे थी आहे पर ज़रूरत ई न हूंदी हवादार थधा हूंदा हुआ जो मां तव्हांखे छा छत बि मथे हूंदी। छत बि मथे ऐं हूंदी। मां बि तव्हांखे साईं ॿुधाईंदो हलां त पहिरें क्लास में या ॿिए क्लास में मां बि पढ़ियो। हा बिल्कुलु सही ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त इहो मुंहिंजे लाइ बि अहसासु आहे त मां हिन स्कूल में 5 दर्जा पाण बि पढ़ी चुको आहियां ऐं अलहमदिल्ला मां HM जे उहिदे ते आहियां। माशाअल्लाह माशाअल्लाह सही पर कुझु उस्तादनि जा नाला अहिड़ा उस्ताद मेन उस्ताद जेके हिन स्कूल में ड्यूटी ॾेई चुका आहे हेडमास्टर खां सवाइ। साईं हिन में स्कूल में काफ़ी सारा असांजा पुराणा उस्ताद साईं मोहतरम गुलाम नबी अंसारी साहब हिन टाइम डेथ करे विया पोइ शिकारपुर लॻे विया ऐं इन खां पोइ असांजे मरहूम साईं अब्दुल हमीद मंकी साहब तमामु बहितरीनु ऐं बेस्ट टीचर हुयो। साईं अब्दुल हमीद जेको सुघर हुयो उहो बि हिन स्कूल में रही चुको आहे। साईं असांजो साईं फज़ल रहमान जा मोहम्मद फज़ल सूरो साहब हा तमामु बहितरीनु उस्ताद पहिरें दर्जे जा रही चुका आहिनि। साईं ऐं सिंधी कल्चरल माण्हू ऐं साईं गुलसन पठान तमामु हिकिड़ो मुंहिंजो उस्ताद रही चुको आहे। मां सदको वञां नाले जो बहितरीनु उस्ताद हुयो। ॿियो मुंहिंजो उस्ताद मरहम जेको सऊदी अरब में डेथ करे साईं मोहतरम रही बख्श सुठो टाइम सोशल वर्कर बि हुयो ऐं खोड़ ॻाल्हा अहिड़ा अलहमदिल्ला जेके बि असांजा पुराणा टीचर हुया मुंहिंजो त उन्हनि खे घटि में घटि सलाम आहे जेके पंहिंजे गड़ियासी जे लाइ फ़र्क़ु शुदासी ऐं बहितरीनु कारकर्दगी करे। साईं असांजो बि तव्हांखे सलाम आहे। तव्हां हिन कदीम स्कूल खे संभाले हलो पिया। गुल बूटा बि ॾिठासीं हिते लॻियल आहिनि ऐं बिल्डिंग बि ॾाढी सुहिणी आहे स्ट्रक्चर जो। मां साईं आख़िर में ज़रूरु पंहिंजे स्कूल जे लाइ ॿ लफ़्ज़ ज़रूरु चवंदुमि। हिन टाइम मुंहिंजे स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा हिकु त माना जेका ओरे पोर्शन वारी आहे उहा रिपेयरेबल आहे ऐं पोयां जेके कमरा आहिनि उहे डेंजरस कंडीशन में। असां गवर्नमेंट खे बार बार इतला ॾेई चुका आहियूं त ख़ुदा असांजो बिल्डिंग जेका आहे ॿी करे ॾियो ऐं कहिड़े टाइम में कुझु बि थी सघे थो। हिकु ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि इहा त मुंहिंजे हिन स्कूल में कुझु टाइम अॻु में मुंहिंजे इलामकारीअ में तक़रीबन 21 खां 24 उस्ताद हुया जेके अॼु ई बचान नवां उस्ताद। मां सिंध गवर्नमेंट खां डिमांड थो कयां मां पंहिंजे मौसम आगा सरादरानी खां सिंधी जो स्पीकर खां रिक्वेस्ट थो कयां अर्ज़ु थो कयां त पंहिंजो स्पेशल एफर्ट्स वठी करे मुंहिंजे हिन स्कूल खे उस्ताद ॾियारिया वञनि छो त मुंहिंजी तालीम तमामु डिस्टर्ब थी वई आहे ऐं हिन टाइम 500+ मूं वटि ॿार जॾहिं त STR गवर्नमेंट जी जेका पॉलिसी आहे STR मुताबिक़ 30 खां 33 ते हिकिड़ो उस्ताद हुजणु घुरिजे। हाणे तव्हांखे डिवाइड कयो त मूंखे यानी ॿारनि खे तव्हां प्लस कयो त घणा असांखे उस्ताद मिलणु घुरिजनि ऐं मुंहिंजी इहा डिमांड आहे ऐं मां बार बार सोशल मीडिया ते या पंहिंजो चैनल ते अख़बार ते रही उस्ताद नथा मिलनि। इहा ख़ुशी थींदी त असांजो ई चैनल यूट्यूब चैनल जंहिंजो नालो आहे रेडियो नेटवर्क गड़ियासी आवाज़ जो असांजो असां सभिनी जे दिलि जो आवाज़ु बणिजे ऐं अव्हांजी ॻाल्हि इहा आला अहिवालनि ताईं पहुचाइण में असां कामयाबु वञूं त इहा असांजी ख़ुशनसीबी हूंदी। ऐं हिकिड़ी साईं मां आख़िरी ॻाल्हि तव्हांजे शहरवासियुनि जे या तव्हांजे या तव्हांखां सवाल रहिजी वियो आहे मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुमि त जेको 1871 में जेको स्कूल खुलियो उन टाइम असांजे स्कूल जो नालो हो मेन प्राइमरी स्कूल गड़ियासी। हाणे मेन प्राइमरी जी माना इहा आहे त माना पूरे तालुके जो वॾे में वॾो हेडक्वार्टर स्कूल ही हुयो ऐं उन खां पोइ हाणे जेका असांजे स्कूल जो नालो जेको नोटिफिकेशन मुताबिक़ रखियो वियो आहे उहो नोटिफिकेशन निकितो आहे 24/8/2019। हाणे असांजे स्कूल जो नालो आहे ASAD आगा सदरुद्दीन खान दुरानी मेन प्राइमरी स्कूल गड़ियासी।
वरी महिरबानी साईं। महिरबानी साईं, अव्हां जी थैंक यू साईं, वरी Thank you, महिरबानी sir. Thank you. महिरबानी साईं।